मुनाफ़की, बदनियती, बेगैरती ऐं ख़ुशामद असांजी फितरत में शामिल ई नाहे। असां दोस्ती हुजे या दुश्मनी सरेआम कंदा आहियूं ऐं दिलि खोले कंदा आहियूं। परवाह न कंहिंजी कई आहे, न ई कंदा आहियूं, न ई कंदा आहियूं। शींहं आहियूं ऐं शींहं थी रहंदासीं। यारनि जा यार आहियूं ऐं ग़रीबनि जा ग़ुलाम थी रहंदासीं। बाक़ी जेके असांजो नालो ॿुधी सड़नि था उन्हनि खे सारियो आहे ऐं हरदमि सारींदा रहंदासीं। चवे आसिफ़ अली जोखियो, ॻोठ हाजी अली मोहम्मद जोखियो वारो। असां दुश्मनी बि जुवान सां कंदा आहियूं। बाक़ी तो जहिड़ो भारियो दोस्त न कयो आहे, न ई कंदासीं। बाक़ी तो जहिड़ो भारियो दोस्त न कयो आहे, न ई कंदासीं।